एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। आदेश से आदेश, आदेश से आदेश, आदि अनील अनादि अनाद, आदि अनील अनादि अनाद, जुग जुग एक होवेस, जुग जुग एक होवेस। आदेश से आदेश, आदेश से आदेश। मुदा संतोख सरम पद झोली, ज्ञान की करहि विभूति, खिंथा बाल कुंवारी काया, जुगत डंडा परतीत, आई पंथी सगल जमाती, आई पंथी सगल जमाती, मन जीते जग जीत, मन जीते जग जीत, मन जीते जग जीत, मन जीते जग जीत।
साध संगत, आदेश से आदेश नमस्कार उन परमात्मा के जेको आदि अनादि आहे, जंहिंजो हिकिड़ो ई वेस कॾहिं रूप रंग जंहिंजो मटियो न आहे, जंहिंजी परिभाषा कॾहिं मटिजी न आहे, उनखे नमस्कार कंदे अॼु जे सत्संग जी शुरूआत आहे। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री गुरु नानक देव साहिब जी बाणी श्री जपजी साहब तंहिं ते असां सत्संग ॿुधी रहिया आहियूं, सम्झी रहिया आहियूं, जंहिंजे अंतर्गत 28 नंबर पौड़ी हली रही है। मुंदा संतोख सरम पत झोली ध्यान की करह विभूत। साहिब फरमाइनि था सिद्धनि जे अॻियां कि असांजो रस्तो गृहस्थ मार्ग जो रस्तो आहे। गुरु नानक देव साहिब जन चवनि था असां गृहस्थ में रही करे परमात्मा के पाइण में विश्वास कंदा आहियूं, ऐं सिद्ध नाथ जेके आहिनि से गृहस्थ में न रही करे संसार खां उदासीन निर्वाण थी करे उन परम तत्व के पाइण जी कोशिश कंदा आहिनि। अॼु ॿिन्हिनि जी मुलाक़ात थी आहे, संवाद हली रहियो आहे। हिकु जेको प्रवृत्ति मार्ग जो आहे गुरु नानक ऐं ॿिए सिद्ध निवृत्ति मार्ग जा आहिनि। पाण आहियूं गृहस्थी, त असां जो पक्ष पियो थो रखे गुरु नानक, वो गृहस्थ धर्म के प्रतिपादन पियो थो करे कि गृहस्थ में रही करे भी परमात्मा के पाए सघिजे थो। गुरु नानक चवनि था असां गृहस्थी आहियूं, पर असांजी भी मुद्रा थींदी आहे, असांजी भी झोली थींदी आहे, असांजी भी पत खपर थींदो आहे, पर वो ही कोन्हे, वो नज़र न ईंदो आहे। ये निशानियूं भीतर में आहिनि, मानसिक आहिनि। गृहस्थी साधक जे कहिड़ी झोली हुजणु खपे, कहिड़ी गोदड़ी हुजणु खपे, उहो गुरु नानक देव साहिब जी ॿुधाइनि था, ऐं उहे वधीक ज़रूरी आहिनि ॿाहिरीं शयुनि खां। ॿाहिरां त केवल हिकु निशानी प्रतीक हूंदा हुआ। ॿाहिरियूं साधनाऊं जीअं कन टोपाइण या ये साधु जेके वेश धारण कंदा हुआ, भभूति लॻाइण, ये प्रतीक हुआ। जहिड़े तरीक़े सां माण्हू खे का ॻाल्हि बार बार विसरी वञे त उनखे यादि करण जे लाइ का न का निशानी युक्ति अपनाईंदो आहे। जीअं हिकु भाईअ खे भुलण जी आदत हुई, बाज़ार वञे, घरां निकिरे बाज़ार वञे, उते ॿ टे दोस्त मिली वञसि त जंहिं कम लाइ निकितो हो उहो भुलिजी वेंदो हो। त इन जी भुलण जी आदत सां परेशान थी उनजी ज़ाल हिकु तरीक़ो ॿुधाईंसि, चईंसि हाणे जॾहिं बि घरां निकिरो त आङुर ते धाॻो ॿधी निकिरो, इन धागे सां तव्हांखे यादि अची वेंदो मां कहिड़े कम लाइ घरां निकितो आहियां। चईंसि इहो सही आहे। माई भाॼी धाॻो ॿधेसि थी ऐं चएसि थी अॼु तव्हांखे भिंडियूं वठी अचणियूं आहिनि ऐं पटाटा वठी अचणा आहिनि, हीउ धाॻो ॾिसी यादि अची वेंदव। पोइ भाई हाणे घरां निकितो, वरी दोस्त यार मिली वियसि, ॻाल्हियुनि में हिकदमि ध्यानु वियसि, आङुर में सॻो ॿधल आहे त यादि अची वियसि आलू भिंडी, चेरे मूंखे त कमु हो, मां वञा थो। तहिड़ी तरह ही जेके आहिनि साधुअ जो जेके ॿाहिरियूं निशानियूं आहिनि, इहे केवल यादि ॾियारण जे लाइ उहे शयूं आहिनि। कन टोपाइण या भभूति लॻाइण या झोली बोली जेके भी प्रक्रियाऊं आहिनि केवल हिकु प्रतीक, पर त भुलिजी विया। उहो भाई बि ईअं कंदो रहियो, सॻो ॿधी करे घरां निकिरे ऐं उनखे को कमु यादि अची वञे।
पर वो भाई जॾहिं हलियो वियो संसार मां, उनजो पुटु सोचई कि बाबा जॾहिं बि घरां निकिरंदो हो त आङुर खे धाॻो ॿधी निकिरंदो हो, त कुझु हूंदो, त पाण बि धाॻो ॿधी निकिरणु लॻो रोज़। हाणे हिनखे कुझु यादि कोन हो करिणो, बसि ईअं ई। वरी हुनजो पुटु बि रोज़ घरां निकिरे धाॻो ॿधी निकिरे। छो? बसि असां में परंपरा आहे, असां में रवाज आहे। जीअं असांजे दरबार में ईंदड़ आहे हिकु माता, हुनजे घर कजो थी पियो त पाठ रखाइनि गरड़ जो। त छो कि असां में गरड़ जो ई पाठ थींदो आहे, त इहो त को नियम त आहे कोन कि भई हिकिड़ो ई पाठ थींदो आहे त आदि जो गाद खां त उहो ई थींदो। परिस्थिति हूंदी आहे अलॻि अलॻि, भई कॾहिं कंहिं कारण सां या कॾहिं पैसा बचाइण लाइ बि माण्हू गुरुअ जो पाठ न रखाए करे गरड़ जो रखाईंदा आहिनि, त उहा परंपरा न थियणु खपे। पुट बि धाॻो ॿधी घुमनि, पोटा बि हुनजा धाॻो ॿधी घुमनि, बसि परंपरा आहे। त सिद्ध बि जेके पहिरीं जंहिं कारण सां इहे निशानियूं अपनायूं, उन्हनि खे त ख़बर हुई कि हिननि जो औचित्य छा आहे, इन्हनि क्रियाउनि जो। पर पोइ ॿिया जेके सिद्ध ठहिया, उन्हनि खां उहो औचित्य त विसरी वियो, केवल इहे ॻाल्हियूं वञी यादि रहिजी वियूं ऐं इन में उलझी करे बसि तुंहिंजी झोली किथे आहे, तुंहिंजी मुद्रा त आहे कोन, तूं छाजो सन्यासी, तुंहिंजो कनु कोन्हे टोपियल, तूं छाजो सन्यासी। ॿाहिरियूं निशानियुनि सां ई पहचान थियणु लॻी। त गुरु नानक चए थो, असांजी जेका मुद्रा आहे उहा आहे संतोष। असां मन खे कन में मुद्रा पाती आहे, मन खे संतोष जी मुद्रा पाती आहे ऐं शर्म महिनत सां असांजी झोली भरजंदी आहे। कंहिंजे अॻियां हथ फैलाइण जी आवश्यकता न थींदी आहे, शर्म महिनत कंदा आहियूं। गृहस्थीअ जी पियो थो ॻाल्हि करे गुरु नानक, हिकु गृहस्थी साधक कीअं थींदो आहे, हिकु गृहस्थी सन्यासी कीअं थींदो आहे, उहो पियो थो ॿुधाए। हिकु गृहस्थीअ खे संतोष में रहणु खपे, महिनत बि करणु खपे, महिनत बि करे ऐं जेको बि उनखे बदिले में लाभ थिए उन में संतोष करे। ध्यान की करे विभूति, साहिब चवनि था ध्यान जी भभूति असां लॻाईंदा आहियूं गृहस्थी। मतिलबु ध्यानु आहे असांखे हर वक़्तु, पंहिंजो ध्यानु आहे, मूर्छा में कोन जीअंदा आहियूं। ऐं सभिनि खां वॾो ध्यानु कंहिंजो आहे, रहंदो मृत्युअ जो। खिंथा काल, काल असांजी गोदड़ी आहे, शाल, जीअं तव्हां शाल पाती अथव थधि में, साधु संत बि हिकु गोदड़ी पाईंदा आहिनि। साहिब चवनि था मां पंहिंजे मन खे उहा गोदड़ी पाती आहे काल मृत्युअ जी। मतिलबु मूंखे हर वक़्तु यादि आहे मृत्यु, कि हिकु ॾींहुं हिन संसार मां हलिबो। गृहस्थीअ जे लाइ गुरु नानक इहा शिक्षा कनि था, खिंथा काल। वॾा आचार्य श्री चंद्र भगवान चयो आहे अकाल खिंथा। गुरु नानक खिंथा काल, आचार्य श्री चंद्र भगवान अकाल खिंथा। अकाल जो अर्थ छा आहे? अकाल पुरख परमात्मा जेको काल खां ॿाहिरि आहे। हाणे जेको गृहस्थी आहे, गृहस्थ में रही करे परमात्मा खे पाइणु चाहे थो, उन जे लाइ शिक्षा आहे कि मृत्युअ खे यादि रखे। पर जंहिं निवृत्ति मार्ग अपनायो, संसार खे छॾे, शादी न कई, निर्वाण थी करे परमात्मा खे पाइण थो चाहे, उहो त उहो ई कफनी पाए छॾी उन तरह। उहो त चवंदो असां त हूअं ई मुक्त आहियूं। असां जेका गोदड़ी पाती आहे उहा आहे अकाल जी गोदड़ी, अकाल खिंथा। आचार्य श्री चंद्र भगवान ऐं गुरु नानक जी वाणीअ में इते फ़र्क़ु नज़र अचे थो। गुरु नानक चवनि काल असांजी गोदड़ी आहे,
आचार्य श्रीचंद्र भगवान चवन अकाल असांजी गोदड़ी आ परमात्मा। तो फर्क इहो आहे, गुरु नानक जी शिक्षा गृहस्थियुनि जे लाइ आहे, जेके गृहस्थी आहिनि। आचार्य श्रीचंद्र भगवान जी शिक्षा उन्हनि उदासीन संतनि जे लाइ आहिनि, जेके ऑलरेडी संसार छॾे चुका आहिनि। इहो फ़र्क़ु आहे। गृहस्थीअ जे लाइ शिक्षा आहे खिंथा काल, माना मृत्युअ खे यादि रखे, पर यादि रखे करे कर्म धर्म छॾे न ॾे, बसि यादि हुजे। मृत्यु यादि हूंदी न त माण्हू ॾाढो सुठे सां कर्म कंदो, उहो कंहिंसां ईर्ष्या कोन कंदो, को फालतू गोसप न कंदो, पराई पचर में टाइम न विञाईंदो, अगर उनखे मृत्यु यादि हुजे त। न त सभिनि खां वधीक माण्हू पंहिंजो जीवन बर्बाद कंदो आहे पराई पचर में, जंहिंसां कोई असांजो लेन देन बि कान्हे। जंहिंसां लेन देन आहे उते पाण चवंदो आहे माण्हू कि हमें क्या मतलब। जिते आहे लेन देन, जिते असांजी आत्मा जो कुछ कनेक्शन आहे, सत्य असत्य जो जिते सवाल आहे, उते माण्हू चए थो हमें क्या मतलब। ऐं जिते कोई मतलब ही कोन्हे उते मतलब रखे थो पराई पचर में। गृहस्थीअ खे मृत्यु यादि रखणु खपे कि हिकु ॾींहुं हिन संसार मां वेंदासीं, पर इहा का दुख जी ॻाल्हि कान्हे, असां इहो ॿुधी चुका आहियूं। मृत्यु का दुखदाई स्थिति कान्हे, का दुर्घटना कान्हे। हिकु बसि हिकु घटना आहे, जीअं जनम हिकु घटना आहे, तीअं मृत्यु बि हिकु घटना आहे। जीवन त हींअर बि ऐं पोइ बि रहंदो। असांखे सम्झणु खपे, यादि करणु खपे कि मृत्यु त ईंदी, असांजी बि ईंदी, असां जिन सां गॾु रहूं था उन्हनि जी बि ईंदी। तॾहिं मृत्युअ जो डपु निकिरंदो ऐं ॾाढा फ़ाइदा थी वेंदा। पहला मरण क़बूल, जीवन की छॾ आस। शुरूआत हितां ई थींदी आहे कि परमात्मा खे मञ चाहे न मञ, पर मौत खे त मञणो पवंदई कि मौत ईंदो, ऐं ईंदो त को बुरी ॻाल्हि कान्हे। जिस्म मरने ते जब डरे मेरे मन आनंद, मरने हिते पाइए पूरन परमानंद। त बसि एतिरी शिक्षा यादि रखणी आहे त असांजो उद्धार थी वेंदो। मौत खे यादि रखणो आहे। परदेसी आयूं सभई, परदेसी आयूं सभई, संसार में परदेसी बुध तू प्यारा ध्यान लगाए, अजन सुभाणे हितां हलणो आहे। परदेसी आयूं सभई, हिन देश में माण्हू वैरागी भजन बि ईअं ॻाईंदा आहिनि रोई करे, हिकु दिन तुझको जाना चल झूठी। असां वैरागी भजन बि ॻाईंदासीं मुस्कुराए करे, छो त मृत्यु ख़राब कान्हे। परदेसी बुध तू प्यारा ध्यान लगाए, अजन सुभाणे हितां हलणो आहे।
मसाला जलेबियुनि जे लाइ। कोई वैरागी भॼन त रोअंदियूं आहिनि कूड़ में, तव्हां खिलो था सच में, छो त मुस्कान खिल कूड़ी हूंदी कोन्हे, उहा अंदरां ई ईंदी आहे, त अचण ॾियो।